सहाबा सब ईअं हुया। सहाबा जेके भी हुया वो आशिक हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। एक दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में ऐलान फरमायो, वेही रहो। जेको जाथे हुयो पाणी वांगुरु बसि उहो उते ई माना बिहजी वियो। हिकिड़ो सहाबी मस्जिद नबवी में अंदरि अचे पियो। ॻाल्हि सम्झिजो, हिकिड़ो हुनजो पैर दरवाज़े जे अंदरि आहे, हिकिड़ो हुनजो पैर दरवाज़े जे ॿाहिरों आहे। जॾहिं ऐलान ॿुधऊं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त हिकिड़ो दरवाज़े जे अंदरि आहे, हिकिड़ो ॿाहिरि आहे, उते ई बीठा। अलाह जो रसूल घुमंदो फिरंदो वियो, चए छो बीठो आहे? चई या रसूल अल्लाह तव्हांजो आवाज़ु ॿुधुमि, तव्हां चयो वेही रहो त इहो इते ई हिकिड़ो पैर अंदरि हिकिड़ो पैर ॿाहिरि। चई मां चयुमि त मस्जिद नबवी में वेही रहो या दरवाज़े ते वेही रहो? चई अलाह जो रसूल इहा ख़बर त न आहे काथे चयो, पर जॾहिं आवाज़ु ॿुधोसीं तॾहिं चयोसीं मतां हिकिड़ो इंच बि अॻिते वधूं मुहम्मद जी बेअदबी न थी वञे। चओ न सुभान अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अॻिते विया, ॿाहिरि हिकिड़ी ॿकरियुनि जी वॾी वाड़ आहे, उन में ॾिसंदा ॿकरियुनि जे विच में हिकिड़ो पोड़ो अछी ॾाढी सां वेठो आहे। छा ॿकरियुनि जे विच में हिकिड़ो पोड़ो? हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला, ओ अबू दरदा हे ॿकरियुनि जे विच में छा थो करे? या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ॿकरियुनि जी ख़िदमत कयां पियो, आवाज़ु आयो वेही रहो, त मां पंहिंजे लाइ मुनासिब ईअं सम्झुमि त हाणे इंच बि न आहे वधणो। अल्लाह जे रसूल मां इन ई जाइ ते वेही रहियो आहियां। इन सहाबा जो मुक़ाबिलो दुनिया में कोई बि हिकिड़ी जंग जे मौक़े जे अंदरि हज़रत ज़ियाद इब्न मस्कन रज़ी अल्लाह ताला नबी साईं जो सहाबी आहे, ज़ख़्मनि में चूर लॻो पिया। साहबी चवंदा मां मश्कीज़ खणी करे पहुतुमि, तव्हांखे पाणी जी ज़रूरत आहे? फरमाई न। चई कंहिंजी ज़रूरत आहे? चए पाणी जी ज़रूरत न आहे, हे ज़िंदगी जा आख़िरी लम्हा आहिनि, दीदार मुहम्मद जी ज़रूरत आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर जे दीदार जी ज़रूरत आहे। उहो साहबी फरमाईंदा मां हिन साहबी खे पंहिंजे हथनि ते खयों, हेॾे आयुमि, जंग जो मैदान हले थो पियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल जे मथां वेठा आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर हेठि लड़कंदा पिया, जीअं खट जे मथां माण्हू वेहंदो आहे पेर हेठि लड़कंदा आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर हेठि लड़कंदा पिया। जॾहिं हिन साहबी जी नज़र पई, धड़ कमु कोन थो करे पियो, जिस्म कमु कोन थो करे पियो, सॼो जिस्म लहू लुहान आहे, पर जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नज़र पए थी पई, पंहिंजे हिन ठूठ तां जिस्कंदा अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहुता, पंहिंजा हे गिटा पंहिंजा हे रुख़सार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि में लॻाए करे ऐलान कंदा पिया, फुस्तु बि रब्बिल काबा, मूंखे काबे जे रब जो कसम आहे मां कामयाब थी वियो। हुज़ूर जी जॾहिं नज़र, अल्लाहु अकबर, ही त ज़ियाद इब्न मस्कन आहे, हेठि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लही आया, खणी करे हुनखे रखियो, ऐलान फरमायूं साहबियो जे ॾिसणु चाहियो था हिन वक़्तु डायरेक्ट में ही माण्हू जन्नत में वञणु चाहे थो, उनखे खपे त ज़ियाद इब्न मस्कन जी ज़ियारत कनि, हेॾां हिन जो रूह परवास थींदो, होॾां हू जन्नत जे दरवाज़नि ते पहुची वेंदो। सहाबा त मुअद्दब आहे, सभ जो सभु सहाबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम